जी नाज़रीन, अॼु नॉर्थ नाज़िमाबाद जे इलाइक़े केडीअ चौरंगी ते अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो जिते हथियारबंदनि कार ते फायरिंग करे निजी टीवी चैनल जे सीनियर प्रोड्यूसर उनखे जेको आहे क़तल कयो आहे। इतला ते पुलिस पहुची मक़तूल अतहर मतीन जेको आहे उनजो लाश पहिरें निजी अस्पताल उन खां पोइ अब्बासी शहीद अस्पताल मुंतक़िल कयो जिते पोस्टमार्टम खां पोइ लाश जेको आहे उहो वारसनि हवाले कयो वियो। पुलिस तरफ़ां इब्तिदाई तौर इहो ॿुधायो वियो आहे त हथियारबंद जेकी हुआ उहे ॿ हुआ जेकी मोटरसाइकिल ते सुवार हुआ शहरी खां पुलट करे रहिया हुआ। हीअ अतर मतीन जेको आहे उहो कार में अची रहियो हो, उहा फुर वारदात थींदे ॾिठो। उनखां पोइ उन जेकी फुरू आहिनि उन्हनि खे टकर हयो कार जो, पर फुरू जेकी आहिनि उहे हेठि किरी पिया ऐं उन्हनि उथी करे कार ते फायरिंग कई आहे जंहिंजे नतीजे में अतहर मतीन जेको आहे उहो मारिजी वियो आहे। जाइ वारदात तां गोलियुनि जा 2 खोल हथ कया विया। ॿियूं शहिदियूं जेके आहिनि उहे गॾु कयूं वियूं। अखियुनि ॾिठनि शाहिदनि जा बयान जेके आहिनि उहे वरिता विया आहिनि। CCTV फुटेज जेके आहिनि उहे हथु करण जी कोशिशि कई पई वञे। पुलिस तरफ़ां इब्तिदाई तौर ते हिन वाक़े खे फुर मज़ामत जो नतीजो जेको आहे करार ॾिनो वियो आहे। हिन वक़्तु असां सां हिकु सीनियर क्राइम रिपोर्टर ऐं हिकु सहाफ़ी अॻवान आहिनि फ़हीम सिद्दीकी ऐं उनखां अलावा जेको आहे मक़तूल सहाफ़ी जो भाउ आहे एंकर पर्सन तारिक मतीन, उहे गॾु आहिनि। अचो त उन्हनि खां पुछूं त हीउ वाक़ियो जेको आहे कीअं आयो पेश आयो आहे ऐं हू इन हवाले सां छा था चवनि। सर, हमें भी मीडिया से पता चला, उसके बाद पहुँचे सैफ़ी में, इनकी डेड बॉडी थी भाई के छोटे मेरे, और उसके बाद यहाँ पर आए हैं। पोस्टमार्टम वगैरह के बाद मुझे ये कहना है कि जो हमें पता चला वो ये कि वहाँ पर किसी खातून से स्नैचिंग हो रही थी। ये वहाँ पहुँचा है, अपनी गाड़ी में था, बच्चियों को स्कूल छोड़कर आ रहा था, 2 छोटी बेटियाँ इसकी, उनको स्कूल छोड़कर आ रहा था। इसने वहाँ पर जब ये देखा, इसके सामने सीन था और यह हमें पता चला है कि या तो इसके साथ हो रही थी या इसने देखा, इसने वहाँ पर उनको हिट किया है। उन लड़कों को हिट ढंग से लगी नहीं है, वो खड़े हैं, उन्होंने इस पर फायर किया है और उसके बाद इसे निशाना बनाया है। लेकिन पुलिस ज़िम्मेदार है इसके लिए कानून नाफिज करने वाले इदारे ज़िम्मेदार हैं। वहाँ चारों जानिब इनके सेंटर्स हैं और तमाम कानूनी तकाज़े पूरे करने के बाद हमारा भाई है, हमारा बच्चा है, मेरा छोटा भाई है, हम उसे सुपुर्द खाक करेंगे। और उसके बाद मैंने ये पहले भी कहा था और मैं मुकम्मल ज़िम्मेदारी के साथ पूरे होश व हवास में मैं ये बताना चाहता हूँ कि इसके लिए मैं कल ज़ोहर के बाद हम इंशाल्लाह तदफीन करेंगे और फिर सोयम के बाद अगर तब तक ये ज़िम्मेदार लोग, क्योंकि वहाँ इनको जब हिट किया है इनकी बाइक स्टार्ट नहीं होती, इन्होंने उसको धक्का दिया है, ये दूसरे एंड पर पहुँचे हैं, इनको लोगों ने पत्थर मारे हैं, इन्होंने पता ये चल रहा है कि एक और बाइक छीनी है, फिर वहाँ से गए हैं। सोयम तक अगर ये लोग जो वहाँ पर ज़िम्मेदार हैं, पुलिस जो करती है करे, गिरफ़्तार नहीं करेंगे तो मैं मुतल्लिक़ा थाने के सामने जाकर धरना दूँगा, मैं वहाँ ख़ुद को आग लगा लूँगा या मैं इनको आग लगा दूँगा। मुझे इसके अलावा कुछ बात नहीं करनी। मेरे कोई दोस्त मेरा साथ देते तो लब्बैक, अच्छी बात है, नहीं देते तो मैं ख़ुद जाऊँगा वहाँ पर और मैं ये ज़रूर जाके पुलिस से हिसाब लूँगा, कानून नाफिज करने वाले इदारों से हिसाब लूँगा, हुकूमत सिंध से मैं इसका जवाब लूँगा। थैंक यू वेरी मच। देखिए, मैं बहैसियत कराची यूनियन ऑफ जर्नलिस्ट के जनरल सेक्रेटरी के इसके ऊपर कमेंट करना चाहूँगा और वो ये है कि इस वाक़े के फ़ौरन बाद जो इब्तिदाई तफ्तीश के नाम पर ये कह दिया गया कि डकैती मुज़ाहमत का वाक़या लग रहा है, तो ऐसी इब्तिदाई तफ्तीश जो है उसके बाद ये स्टेटमेंट पुलिस की जानिब से कम इस वाक़े में नहीं आना चाहिए था, क्योंकि एक सहाफ़ी का मर्डर है और हमें मुतालबा करते हैं कि इस वाक़े की हर पहलू से जाँच होनी चाहिए और सहाफ़ियों के ख़िलाफ़ जिस तरह से बेदर पे वाक़यात हो रहे हैं उसको जहन में रखते हुए पुलिस इस वाक़े की भी तफ्तीश करे और इसको ये बिला वजह के रुख देने की कोशिश ना करे। जी नाज़रीन, मां फ़हीम सिद्दीकी ऐं मक़तूल सहाफ़ी जो भाउ जेको आहे तारिक मतीन, जेको पाण हिकु एंकर पर्सन आहे, उन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। फ़हीम सिद्दीकी जेको आहे इहो चयो आहे त इब्तिदाई तौर ते हिन वाक़े खे हिकु रुख ॾियणु मुनासिबु न हो, छाकाणि त हिकु सहाफ़ी जो क़त्ल आहे। पुलिस मुख़्तलिफ़ रुखनि खां जांच करणु बैदि ई जेको आहे हिन मामले खे जे हवाले सां कोई स्टेटमेंट जारी करे हा। तारिक मतीन जेको आहे हिन वाक़े ख़िलाफ़ु सुभाणे शाम जो थाणे आॾो धरणे जो ऐलान कयो आहे। तारिक मतीन जो चवणु आहे त हुन इलाइक़े में जेको आहे पुलिस मौजूदु हूंदी आहे, रेंजर्स जे एहलकार मौजूदु हूंदा आहिनि। हीअ अतहर जेको आहे उहो 2 धीअरनि खे स्कूल छॾे वापसि अची रहियो हो त उनखे जेको आहे क़तल कयो वियो आहे। हू ही पुलिस जी नाली आहे ऐं हू जेको आहे सुभाणे थाणे आॾो धरणो हणंदा। जेको तारिक मतीन आहे उन पाण साण जो बि जेको आहे ऐलान कयो आहे। हिन वाक़े ते सिंध जे गवर्नर
इमरान इस्माइल, वॾे वज़ीर सैयद मुरादरी शाह बि जेको आहे नोटिस वरितो आहे ऐं IG सिंध ऐं एडिशनल IG कराची खां जेको आहे जेका रिपोर्ट आहे उहा तलब कई आहे ऐं कातिलनि खे फौरी तौरु जेको आहे गिरफ़्तार करण जो मुतालबो गिरफ़्तार करण जो हुकुम जेको आहे उहो पिणु ॾिनो आहे। कैमरामैन शामिर ख़ान सां गॾु हबीब जमाली, टाइम न्यूज़, कराची।